ए पासे नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं खैरपुर मां। फातिमा क़तल केस जे हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया त गिरफ़्तार जवाबदारनि खे सीटीडी हवाले कयो वियो। सीटीडी पारां जवाबदार पीर असद शाह ऐं इम्तियाज़ मिरासी खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया ॿिन्ही जवाबदारनि खे सीटीडी हवाले कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ख़ादिम जोड़ने जो। जी ख़ादिम। हाँ बिल्कुल सबा मौसूम फातिमा फरड़ो कत्ल केस जे मुख्य जवाबदार समेत बिन जणन के दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश किया है। 5 ॾींहनि जे रिमांड से सीटीडी पुलिस हवाले किया है। रानीपुर जे पिरानी हवेली में बेदर्दी कत्ल थियल मौसूम न्याणी फातिमा फरड़ो कत्ल केस सिलसिले में जवाबदार असद शाह जीलानी ऐं संदसि सहूलतकार इम्तियाज़ मीरासी जो रिमांड पूरो थियण ते पुलिस दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश किया है। अदालत के 5 ॾींहनि जे रिमांड से सीटीडी पुलिस हवाले किया है। तव्हांखे ॿुधायूं उन हवाले सां जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। जी ख़ादिम जोड़ जो तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।